अवलला हुलीम अलाल मजो धणी ओलला हुलीम अलाल मजो धणी कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक़ु रब रहीम सो साराए सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जी जिनी डांद न बिज जिनी डांद न बिज तिनी पण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल ॾे उन्हनि खे सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामू राधा जे तरफां भी अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक्त गुलनि जियां मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे अॼु आचर जो ॾींहुं हुजे मोकल जो ॾींहुं हुजे बालकड़नि जी त हूअं ई मोकल लॻी पई हुजे बाक़ी जेके जेके बि असांजा हेडू टन वारा हुजनि अदियूं हुजनि भेनरूं हुजनि असांखे जित जित बि तव्हां ॾिसो तव्हां सभिनीनि खे भलीकार हुजे कुर्ब हुजनि अवां जा मोहबतूं हुजनि अवां जूं ऐं हे ख़ासि करे अॼु आचर जो ॾींहुं हुजे पर बालकनि लाइ त मोकिलियो ईद खां अॻु ईद लॻी पई हुजे मोकलूं लॻूं पयूं हुजनि पोइ बालक वेंदा हुजनि घुमण फिरण उन्हनि जा वालदेन बि किथे पूरे घर जा भाती घुमण वेंदा हुजनि के कराची के हैदराबाद के लाड़काणो के सखर पोइ गर्मी सर्दी ॻोठ जिन जा मिट जिन जा माइट रहंदा हुजनि उहे उते वरी घुमण वेंदा हुजनि के ॾाॾाणे वञनि के नानाणे वञनि के ईद जेको हुजे उहो नानाणनि में कंदा हुजनि के ॾाॾाणनि में कंदा हुजनि बाक़ी रामो ऐं राधा त पंहिंजे हिन घर में कंदा हुजनि अवां सां गॾु कंदा हुजनि छो के त वरी कोह मरी वेंदा हुजनि के त वरी किथे घुमण थधा थधा इलाइक़नि ॾे वञनि सुणे असांजे सिंध में बि थधा इलाइक़ा हुजनि पर जॾहिं इहे ठही तयारु थींदा हुजनि ऐं पोइ हर को माण्हू पुसे त अदा काॾे वेंदा हुजो अदा गोरख हिल वेंदा हुजूं सो असां बि चऊं त मालिक साईं को असांखे बाझ करे त कोई रंग असां लाइ बेड़ा थींदा हुजनि असां हिते पंहिंजी सिंध में अहिड़ा रंग ॾिसी घुमूं ॾिसूं ऐं जीअं थर बर मोर पखी इहो सभु सो बालकनि खे उहो बि ॾेखारींदा हुजो सेखारींदा बि हूंदो इलाइक़नि बाबति ॿुधाईंदा बि हुजो त उहा वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि हुजे ऐं बालक कीअं हुजो बाबा मां जूं मोकलूं कीअं गुज़रंदियूं हुजनि इहो बि सभु कुझु ॿुधाईंदा ज़रूरु हुजो फ़ोन कॉल पंहिंजो कमु होमवर्क ईंदड़ वक़्तु वरी जंहिं क्लास में वञो कॉलेज में वञो यूनिवर्सिटी में वञो वरी उन बाबति राया वठंदा हुजो पुछंदा हुजो त यूनिवर्सिटी में छा हुजे शुरूआत वञे त कीअं वञे ऐं उन में दाख़िला हुजो हाणे इहा सोच अव्हांखे रखण खपंदी हुजे हओ अबा इहा सोच रखंदा हूंदासीं न तॾहिं अॻिते वधंदा हुजूं ऐं तालीम सां ई अॻिते वधंदा हुजूं हुनर सां पोइ इहो आइट्री चवंदा हुजनि इन में हाणे वॾी महारत वठनि माण्हू चंड ते वञण जी कोशिशि कनि असां त अञा तालीम जे वेझो बि न वेंदा हुजूं त पोइ चंड त थियो परे जी ॻाल्हि घर जी ख़बर न पई हुजे सो हाणे असां कीअं चंड ते वेंदा हुजूं हओ चवंदा न हुजनि फलाणो वञी चंड ते पहुतो हुजे तुंहिंजा अञा उहे पेर लॻा पिया हुजनि सो हाणे इहो सहूर असांखे पाण पैदा करणु खपंदो सो सहूर तॾहिं ईंदो हुजे जॾहिं असां इल्मु पिराईंदा हुजूं तालीम वधि खां वधि ऐं सुठी तालीम पिराए जॾहिं सुठी वरी नौकिरी ते अचूं त वरी सुठी सोच रखे वरी अॻियां माण्हुनि खे ईअं वधाईंदा हुजूं उस्ताद थींदा हुजो त वरी ओड़ो हिसाब रखंदा हुजो अव्हां जीअं सिखा वठंदा हुजो हिक ॿिए मां सिखा वठंदा हुजो सो इन जे करे बालकनि सां वालदेन खे बि गुज़ारंस हुजे त मोकलुनि जे ॾींहं में बालकनि खे कुझु सुठो सेखारींदा हुजो गॾु विहारींदा हुजो रुगो मोबाइल जे आसरे ईअं अकेलो न छॾे ॾींदा हुजो उन्हनि सां कचहरी कंदा हुजो त ईंदड़ वक़्तु छा सोचींदा हुजनि छा पढ़ंदा हुजनि कहिड़ी उन्हनि खे खोट हुजे कहिड़ी कमी हुजे कहिड़ी ॾुखियाई हुजे कहिड़ो सुठो बहितर स्कूल हुजे जिते पढ़ाई उन स्कूल खे बि ॾिसंदा हुजो ॿार स्कूल में विया हुजनि कहिड़ी कमी कई हुजे कहिड़ी कोताही कई हुजे उहा अव्हां वालदेन खे हींअर माना जेको हुजे ख़बर चार ॼाण वठणु खपंदी हुजे सो हे 2 महीना वरी बालकनि जी तरबियत बि कंदा हुजो सुठी रुगो घर में वेही करे ॾिसो आहे बालक वेठा आहिनि बाक़ी वरी गुम सो इहो न कंदा हुजो ॿारनि जे पुठियां हुजनि अंबड़नि जे पुठियां हुजनि सॼो ॾींहुं दरियान में वञी वेझनि कोसनि पाणिनि में वञी किरनि पोइ कहिड़ा हादसा थींदा हुजनि सो पंहिंजनि ॿारनि ते जेको हुजे न नज़रदारी बि कंदा हुजो उन्हनि खे तरबियत बि ॾींदा हुजो उहो अव्हां जो फर्ज़ हुजे ऐं जेके मालवंद माण्हू हुजनि उहे बि गौर कनि जेके हारी मज़दूर हुजनि उहे बि गौर कनि पंहिंजनि बालकनि खे तालीम ॾियारींदा हुजो उन्हनि जो ख़्यालु रखंदा हुजो जेतिरो फसल जो ख़्यालु रखो जेतिरो पंहिंजे कम जो ख्याल रखो, जेतिरो दोस्तनि में वेही कचहरी जो ख्याल रखो, ओतिरो पंहिंजे औलाद जे तालीम जो बि ख्याल रखंदा हुजो। औलाद हुजे इहो बि
सम्झंदा हुजो कि नंढड़ो सम्झ ॿिज पोखो हुजे इहो वधी करे वण थींदो हुजे इनखे पाणी ॾियणु इनखे खाधो खुराक खाराइणु इन्हनि जी सार संभाल लहणु अवां वालदेन जो फर्ज़ हुजे पोइ इन जे करे पोइ अव्हां जी नेकी बि थींदी हुजे अव्हां जी वाह वाह बि थींदी हुजे ऐं अव्हां खे ख़ुशी बि थींदी हुजे पोइ अव्हां जो इहो थक बि लही पवंदो नालो हुजे थींदो हुजे अव्हां जो अदा इहो कंहिंजो हुजे ॾीकरो अदा इहो फलाणे जो हुजे इहा ॾीकरी अदड़ी कंहिंजी हुजे इहा फलाणे जी हुजे माना अव्हां जो नालो रोशन थींदो हुजे इहो अव्हां जो औलाद जेको हुजे उहो अव्हां जो नालो रोशन कंदो पोइ हुजे न्याणी हुजे या पुटु हुजे ॿिन्ही खे हिकु जहिड़ी तालीम ॾींदा हुजो सो अॼु त ॿिन्ही जो बराबरि जो हुजे न सो आचर जो ॾींहुं हुजे कचहरी खोड़ सारी करूं इहो फोन जो नंबर टीवी ते हले फोन कॉल फोन करे कॉल कंदा हुजो रामो ऐं राधा जेको हुजे अव्हां सां कचहरी करण लाइ बेताब वेठा हुजनि अव्हां जे इंतजार में हुजनि अव्हां मिड़नी जा कुर्ब हुजनि मोहबतूं हुजनि तॾहिं त रामू राधा छंछराचर अव्हां जे साम्हूं हुजनि ऐं उन सां गॾोगॾु वरी इहो हुजे त यूट्यूब हुजे मेहरान टीवी इंटरटेनमेंट यूट्यूब जो चैनल हुजे मेहरान टीवी जो उनखे सब्सक्राइब कंदा हुजो बेल आइकन वॼाईंदा हुजो लाइक कंदा हुजो उन में वरी जेको रंग अव्हां न ॾिसी सघा हुजो कंहिं मसरूफ़ात में हुजो त वरी उहो रंग जेको हुजे उहो अव्हां पंहिंजे हथ में पंहिंजे मोबाइल में ॾिसी सघो पोइ सुबह मेहरान हुजे शबे मेहरान हुजे लोक गीत हुजनि लाॾा हुजनि सहरा हुजनि जा सिंध जो कहिड़ो बि अव्हां रंग बोल ॿुधणु चाहियो रामू राधा खे ॾिसणु चाहियो उहो उन में यूट्यूब इंटरटेनमेंट मेहरान टीवी ऑफिसल में मौजूद हुजे ऑफिसल बि हुजे इंटरटेनमेंट बि हुजे ॿ चैनल हुजनि यूट्यूब ते उनखे अव्हां वञी सब्सक्राइब ज़रूरु कंदा हुजो ऐं उन सां गॾोगॾु ईद ईंदी हुजे कंहिं कंहिं पंहिंजा जानवर वरिता हुजनि बालकनि ऐं वालदेन वरिता हुजनि सो बालकनि जो ख़्यालु कंदा हुजो पिड़ी में वञो त ख़्यालु कंदा हुजो ॾोकड़ जो खीसे जो ख़्यालु कंदा हुजो हाणे त रड़ हुजे त कूड़ा नोट ॾेई वेंदा हुजनि अदा हे मसला हुजनि अदा हे बीमारी हुजे इन्हनि सभिनी जो पिड़ी में वञो ख़्यालु कंदा हुजो ग़रीबनि जो बि ख़्यालु कंदा हुजो मालवंद माण्हुनि जो बि अदा ख़्यालु कंदा हुजो न कंदा हुजो पंहिंजा कन जेका हुजनि खुला रखंदा हुजो अखियुनि पंजनि खे लाटू वांगुरु रखंदा हुजो त अव्हां सां को हादसो न थींदो हुजे सो हाणे वरी प्रोग्राम जे सुरात में हलंदा हुजूं हाय हाय सो माई भागी बि ॻायो हुजे सोरा फ़क़ीर बि ॻायो हुजे वरी उन साॻे खे वरी हादिका क्यानी बि ॻायो हुजे सो इहो ॾिसो त केॾो रंग हुजे ॾिसो नसुल खां नसुल ताईं नसुल खां नसुल ताईं कीअं शइ खे अॻिते वधाईंदा हुजो त तालीम में बि ईअं नसुलनि खे अॻियां वधाईंदा हुजो सो हाणे भेटाई साईं जे बैत सां गॾु त हादिका क्यानी अहिड़ो वञी ॻायो हुजो सो भेटाई साईं जी सिट हुजे त सही जो बन ॾींहं जॾहिं सजण सफ़र हलिया वाह सही जो बन ॾींहं जॾहिं सजण सफ़र हलिया रुआं रहन सुपरी आयल करियां कीअं वाह वाह मूंखे चाढ़े चीअं वियो वण झारो ओरे वाह वाह भिट जा भिटाई भिट ते वसई नूर मुंहिंजूं तोप हुजनि सो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ असां वापसि ईंदा हुजूं अञा त असां कचहरियूं कंदा हुजूं कावड़ मलाल ताना ओ तकरार देवींदे कावड़ मलाल ताना ओ तकरार देवींदे एॾा न ॾे आजार मूंखे देवींदे कावड़ मलाल ताना ओ तकरार देवींदे एॾा न ॾे आजार मूंखे ईंदे वेंदे कावड़ मलाल ताना हो तकरार ईंदे वेंदे हिकु दफ़ो ॿीहर भली कार सभिनी खे प्रोग्राम रामू राधा में सो अदा इहो कावड़ बि न कंदा हुजो तकरार मां बि पंहिंजी जान छॾाईंदा हुजो सो इहो कलाम बि जेको हुजे हिन में लफ़्ज़ जेके हुजनि मूंखे ॻाल्हि वणी हुजे त असां वटि माण्हुनि में कावड़ बि हुजे तकरार बि हुजे ऐं तानो तुनको बि हुजे सो इहे कावड़ मलाल ताना तुनका या कढी हिकिड़ी सुहिणी ज़िंदगी गुज़ारींदा हुजो
ॾाढी सुठी ज़िंदगी खीर खंड वारी ज़िंदगी गुज़ारींदा हुजो त वाह वाह थींदी हुजे मुल्क सॼो पंहिंजी सिंध मलीर सम्झंदा हुजो त असुल वाह वाह थींदी हुजे ओ राधुल राणी राधुल छा मुधो हुजे तुंहिंजो सुट मुधो हुजे सुट पोइ न खखणी जेको हुजे सुलझाईंदो हुजे न राधुल छा कंदी हुजे तो ई त मुझायो हुजे मां छा मुझायो हुजे हा ॿियो आहे छा सुट मुधो हुजे हिनजो कहिड़ो सुट मुधो हुजे ॾेखारींदो हुजे दिमाग़ में बसि गॾु हुजे इहो ईअं ॻाल्हायो हाणे अञा मस चयो हुजे मां दिमाग़ में हुजां पोइ अहिड़ो मां ॻाल्हाईंदी हुजां जो मुंहिंजो सुट मुधो पियो दिमाग़ कम ई न करे उहो छो हुजे बसि पोइ हाणे अञा मस या कावड़ मलाल ताना जी ॻाल्हि कजे साॻियो ॿे अचे ठक कयो हुजे बसि ॿिए को मां बकरी हुजां माना ईअं रड़ करे वाको करे अचे पुगी हुजे जो हुजे मुंहिंजो सुट मुधो हुजे त मां बि पुछंदी हुजां न कहिड़ो तुंहिंजो सुट मुधो हुजे इहो दिमाग़ जो कम ई न करे ॻाल्हि सम्झ में न हुजे त पोइ न ख्याल छा कंदी हुजां हलो हा केरु बाबा कहिड़े शहर खां नबीला मंदिर कमारे का कहिड़े शहर खां कमारो होते हा ॿियो जी जी हा बाबा हाँ दादा असां फेरो ॿुधाइणु चाहियूं सहरो ॿुधणु चाहींदा हुजो हाँ भाउ जी शादी है हमारा भाउ जी शादी आहे घोट जो नालो छा हुजे भाउ जो घोटे जो नालो महबूब महबूब पोइ पाण बि लाॾो ॻाईंदी हुजी हाँ कहिड़ो ॻाईंदी हुजे ॿुधाईंदी हुजे कहिड़ो कहिड़ो ॿुधाईंदी हुजे हा असी गीत गाइना है कहिड़ो कहिड़ो ॻाईंदा हुजो हेलो कहिड़ो कहिड़ो ॻाईंदा हुजो बस हिते बाराड़ीअ गीत गाइना है पोइ ॿुधाईंदी हुजे अदड़ी ॿुधाईंदी हुजे मूंखे बि ॿुधाईंदी हुजे बहिराड़ी जो ॿुधाईंदी हुजे हाँ ठीक है ॿुधायूं ना हा ॿुधाईंदी हुजे 1 2 3 4 5 ॿुधाईंदी हुजे हा बा हाँ ॿुधायूं था हा ॿुधाईंदा हुजो हा ॿुधाईंदी हुजे हाल खण वेंदी हुजे छा कंदी हुजे हा बा हाँ दादा ॿुधायूं ना छा करो तेरे फेरो नमाज पढ़े बाबू ॿुधाईंदी हुजे न बाबा ईद की वतन वॾी महिरबानी हुजे बाबला आवाज में हेठ मथे थे बसि पोइ मथे त पोइ हाणे सिग्नल जो मसइलो हुजे मूं चयो हाणे नंढड़ीअ फोन कई हुजे ख़ुशीअ जो ॾींहुं हुजे त हुन सां थोरी कचहरी करूं त हो बि सम्झे त काके रामण ऐं काके राधुल सां मुंहिंजी ॻाल्हि थी हुजे शामिल थी हुजे शामिल थी हुजे ऐं लाॾेला चयो हुजनि ॾिठो हुजे ज़माने सो लाॾेला जहिड़ो चयो हुजनि सो बिल्कुलु लाॾो बि ज़रूरु हलाए छॾूं हलो हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां अदा घोटकी शहर का वसीम मीरानी ॻाल्हायां पियो ॿेड़ी वारो अबा ॾहरकी वारा वरी घोटकी में वेठो जी छा हाल हुजे ॿेड़की में न घोटकी में वेठो घोटकी चंदो हुजे तू ॾहरकी चंदो हुजे अलाए छा थियो हुजे ओ हाओ अबा हाओ थोरो मुंहिंजो सुट जो मुधल हुजे थोरो थोरो थो कीअं वरी अबा हे जनानिया हिन जो मुधो हुजे हाणे हिनखे छॾाईंदो अलाए केरु हुजे अबा हे जनानिया मुंहिंजे दिमाग़ जो सुट मुझाए छॾियो हुजे इहो त बाबो त असांजो बि मिजाए छॾे पर ईअं न पोइ ॻाल्हि मिड़े साॻी हुजे पोइ हिन जे करे हिसाब न कंदो हुजे ॿियो त ख़ैर हुजे न ख़ैर ख़ैर तूं ख़ुशि आहे ॾंडी लॻी पई आहीं हा 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 सफ़ा घर वारा ॿार बच्चा मौसम कीअं हुजे को नओं को ताज़ो हाल अहवाल मौसम ॾाढी गर्मी घणी आहे छा कयूं निभाइणो पए थो ग़रीब माण्हू छा कयूं न न ग़रीब हुजे त माण्हू महिनत मज़दूरी ज़िंदगी ख़ुशि गुज़ारींदो हुजे न न महिनत त कयूं था न पंहिंजे ॿेड़ीअ लाइ त बिरयानी हो हा राधा खे जो आहे वॾो आहे शीशन वारो हा हा सीसन वारा पोइ ईअं बाबा हे पंहिंजो लिबास पाईंदा हुजो घर वारा घर वारियूं सफ़ा असुल ख़ुशि ज़िंदगी गुज़ारींदा हुजो
वॾी महिरबानी वॾी महिरबानी सभिनी खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि तव्हांजा मोहबतूं हुजनि तव्हां जूं हा साल हमेशा जित हुजो ख़ुशि हुजो सुट मुंझाए छॾिया हुजनि जमाने खप ॿुधाईंदो हुजे कि जनानी मुंहिंजो सुट मुंझायो हुजे ओ हाल त इहो सुट तो जो मां ॾिसंदी हुजां कहिड़ो हुजे इहो सुट हिकदमि रंग जो हुजे छो जकारो हुजे साओ जकड़ हुजे हलो सो हाणे वरी कलाम ते बि ज़रूरु हलूं सो कलाम छा बरात नंढड़ी अचे हुजे तो लाॾो सो हाणे लाॾो ओ लाॾो पणजी आयो सिंगार करे सिंगार करे ओ प्यार करे लीमन जी छा में लाॾो ॾिठो सी बनड़ो ॾिठो सी लाॾो बनजी आयो इहो ॾिसंदा हुजो इहो न इहो ॿियो हलाईंदा चरियो हुजे दिमाग़ भरियल हुजे इहो त लाॾो हूअं ई गायोसीं अॼु वाक़ई तुंहिंजो सुट मुंदल ओ फौजिया सुमरो जो अहिड़ो सेरो भलो अहिड़ो त सेरो भलो हुजे ॿधी मोड़ आयो मोर करियो घोर घोट तां ॿधी मोड़ आयो घोट सो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं ओ हल न रमो एॾी बाह लोॾे तुंहिंजो जानब जादूगर वाला ओ हल न रामण एॾी बाह लोॾे तुंहिंजो जानब जादूगर वाला जानब जादूगर वाला फोन कॉल अची वई हुजे मुंहिंजो कलाम जेको हुजे सो अध में रहिजी हुजे इहो ज़रूरु वरी तव्हांखे ॿुधाईंदो हुजां हिकु दफ़ो ॿीहर भलीकार बि चवंदो हुजां हलो हा घोटकी खां जमालदीन चाचड़ पे शेख मंद खां ॻाल्हायां अदा छा हाल हुजे घोटकी वारा ॿियो ख़ैर हुजे ठीकु हुजे अलहमदुलिल्लाह मालिक सामी तव्हां ख़ुशि आहियो ॿियो ख़ैर आहे ॿार बचा ॿियो ख़ैर आहे साईं अब सभु असां पाण में ॿ हुजूं बाक़ी पाड़े ओड़े ॿार बच्चा सभु दुनिया जा ख़ुशि हुजनि साईं अफ़सोस आहे सभिनी संगत खे अलाह ख़ैर गुज़ारे हर वक़्त असां दुआऊं घुरंदा आहियूं तव्हां ॾे बि अलाह ख़ैर गुज़ारे ॿियो ख़ैर आहे ख़ुशि हो हा सभु ख़ैर बा सभु ख़ैर तव्हां ॾे ख़ैर हुजे शुक्र आहे मालिक दुआई त मानियूं तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं था बहितर ॾाढो वणे पियो मिस्कीअ जमालदीन चाचड़ खे वाह 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 अव्हांखे प्रोग्राम वणे पोइ हिन खां मथे बि कहिड़ी असांजे लाइ ख़ुशीअ जी ॻाल्हि हुजे राधा खे वधे त असां जी पारद कयो तव्हांजी तारीफ़ करे असां मिस्कीन माण्हू आहियूं हाओ वाह हाओ ॿियो ख़ैर हुजे मौसम कीअं हुजे वक़्तु कीअं गुज़रे साईं मौसम ॾाढी गर्मी लॻी पई आहे कपिड़ा लाठी वेठा आहियूं हल त छो आओ लाइट न हणाई हुजे या न वरिती हुजे अञा सिर बि न वरिती हुजे पखो बि न वरितो हुजे साईं लाइट नथी नाले न मिस्कीन आहियूं न ॿुधाईंदा असां मिस्कीन माण्हू आहियूं अब पोइ हाणे त इहा सिर बि मिलई पखो बि मिलई 2-3 हज़ारनि में वठी वाह कंदो हुजे ज़िंदगीअ जी अलाह ॾींदो तव्हांजी दुआई अलाह ॾींदो हिमत कंदो हुजे थोरो वक़्तु एतिरो कढी आयो फरमाइश आहे साईं दिलशे तीणो हा ज़रूरु कलाम तोखे ॿुधाईंदो हुजां ज़रूरु ॿुधाईंदो हुजां वॾी महिरबानी हुजे एॾी अधु ज़िंदगी गुज़ारे कढी आया हुजो ॾुखनि में हाणे थोरो सुखनि ॾांहुं वेंदा हुजो अहिड़ी सहूलियत हाणे हणूं त माण्हू लाबारो कंदा हुजनि सिर रखियो पखो हलायो उते वेठा लाबारो कंदा हुजनि हाणे तव्हां त वरी ईअं न कंदा हुजो हाणे थोरो अॻिते वधंदा हिकिड़ी फोन कॉल हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां भाउ वालेकुम सलाम अदा जुॾे वारा मुख़्तियार मेमण छा हाल हुजे ख़ुशि हुजी चङो भलो अल्लाह जो शुक्र आहे तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो सभु ख़ैर लॻो पियो हुजे अव्हां ॾे ख़ैर हुजे ठीकु हुजो अल्लाह जो शुक्र आहे कीअं अव्हांजी तबियत बिल्कुलु तयारु आहियो हा फर्स्ट क्लास वक़्तु कीअं गुज़रंदो हुजे वक़्तु तमामु प्यारो गुज़रे पियो ईद जी मौसम लॻी पई आहे मौसम सुठी हुजे न वाह तमामु वाह 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 भला हेॾा थर वारी मौसम कीअं हुजे थर ॾे मौसम ककर बकर थींदा मौसम थर तमामु प्यारी आहे मौसम हाणे गर्मी कुझु घटि थी वई आहे ईद जी केतिरी तयारी हुजे ईद जी तमामु घणी तयारी आहे घणी में घणी तयारी लॻी पई आहे हा माना हर तरफ़ रुगो छेला ई छेला हुजनि मालवंद माण्हू जेके हुजनि वापार ॾांहुं वधिया हुजनि
बापा दा वॾा जन सुभाणे असां पीढ़ी लॻी पई आहे सूमर वारे ॾींहुं माना सुभाणे पीड़ी हुजे ना? हा पीढ़ी हुजे तमामु घणी माण्हू हींअर ई अची विया आहिनि जाम वापारी वाह 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 ॿियो त ख़ैरु हुजे न? ॿियो सभु ख़ैर आहे राधा जा कहिड़ा हाल आहिनि? हा राधुला बि ठीकु हुजे। हा राधनि खे असांजो सलाम हुजे। वालेकुम सलाम हुजे राधुला खे अवां बि सभिनी खे सलाम ॾींदा हुजो सभिनी जुॾे वारनि खे सलाम ॾींदा हुजो। ठीकु हुजे। ओ राधुला राणी छा कंदी हुजां? ॻाल्हाई त अहिड़ो जहिड़ो को भींड लॻो हुजे मथे में अहिड़ो जवाबु ॾींदे। मूंखे गर्मी लॻी हुजे मां हथ वेठी हुजां। हलो हेलो अदा केरु कहिड़े शहर खां भाउ? अस्सलाम वालेकुम नमस्ते हैदर भट्टी। अदा नमस्ते हैदर भट्टी छा हाल हुजे? ख़ुशि हुजी चङो भलो? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह तव्हां सुठी जो चाट जल्दी में ख़ैर हुजे न? सभु ख़ैरु लॻो पियो हुजे। आचर जो ॾींहुं हुजे तुंहिंजी मोकल लॻी पई हुजे न? न मोकल हुजे असांजे दोस्त में कस्ता यार न करो जेको आहे कदम कलवन जो सरदार आहे हुनजो मेलो आहे 7 अप्रैल 9 ॾहीं 4 ॾींहं मां चवां त्योहारनि खे जेके ॿुधंदा सभिनी खे दावत कजां। इहो कंहिंजो मेलो हुजे? यार मोहम्मद कलोड़ो या नसीम हा यार मोहम्मद कलोड़ो हा हल त कलोड़ा दौर यादि ॾियारे छॾियो हुजे ई ॿियो लॻो ॻाल्हि आहे या नसीर मोहम्मद या नूर मोहम्मद जो पोइ ईअं चवंदो हुजे न। ऐं कलोड़नि जी बादशाह तख़्त जा ख़िताबात उन ठहिरायो कलंदर जो मुक़बरो उन ठहिरायो। पोइ ईअं चवंदो हुजे त मियां यार मोहम्मद जो मूं चयो यार मोहम्मद कलोड़ो पोइ हिन जे हा मियां यार मोहम्मद कलोड़ो वॾी महिरबानी हुजे वॾी महिरबानी लख कुर्ब कुर्ब हुजनि अदा तव्हांजूं महिरबानी हुजनि मोहबत हुजनि रामू राधा खे ॾिसंदा हुजो पसंदि कंदा हुजो वरी फोन कॉल कंदा हुजो इहे अव्हां जा कुर्ब हुजनि। सो हाणे हैदर भट्टीअ ॻाल्हि कई हुजे त यार मोहम्मद कलोड़े जो मेलो हुजे मूंखे हयस हुजे हे हिन पासे दादूअ वारे पासे मियां कलोड़े इहे मियां पोइ ख़ुदाबाद पोइ मियां नूर मोहम्मद पोइ हेॾे हलिया वञो शाहपुर वारो पासो दौलतपुर। हा इहे उन वक़्त जा वॾा हुकुमरान हुजनि ऐं कहिड़े हुन दौर में केरु हैदर भट्टी जिते मेलो हुजे बसि हैदर हुते हैदर खे ख़बर छा चयो हुजे मां अॼु आचर जो ॾींहुं मुंहिंजो तुंहिंजी त मोकल हुजे चए मुंहिंजी त सदाई मोकल हुजे हलो 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 वालेकुम सलाम अदा केरु अदा? अबा कहिड़े शहर खां किथां? ॿियो छा हाल हुजे अदा? ख़ुशि हुजी चङो भलो? दुआ दुआ लॻी पई हुजे मोहबतूं अव्हां जूं अव्हां जे सिक में बीठा राधा बि ख़ुशि राधुल अबा बाबा कहिड़ा हाल अथव? ख़ुशि आहियो? मौसम कीअं आहे तो वटि? मौसम या गर्मी हुजे पर गर्मी सर्दी भली हुजे रुगो तबियत सही हुजे माहौल भलो हुजे अमन हुजे मोहबतूं हुजनि पोइ असां ख़ुशि हुजूं। इहे ॻाल्हियूं अमन त मज़ो आहे। हा अमन हुजे मोहबत भाईचारो बाक़ी गर्मी पोइ का ॻाल्हि ई न रखे माण्हू जो दिमाग़ कमु न करे दिमाग़ जो सुट मुधो पियो हुजे पोइ कहिड़ो सर्दी हवा थधी लॻे त बि माण्हू खे पघर ईंदा हुजनि न पघर बि अचनि थोरी सिहत बि सही थींदी न पघर खां पोइ। हा उहो वरी माण्हू महिनत करे त पघर अचनि हाणे घर वेठो हुजे कहिड़ा पघर माण्हू खे यार हाणे घर असां त महिनत करे करे थकिजी पिया आहियूं तव्हां त वेठा आहियो। अब वेठा का तो उभ पेरा बीठा हुजूं हे ॾिसंदो हुजे यार हाणे ईअं कीअं हाणे बीठे बीठे यार असां वांगुरु तव्हांखे ख़ुदि करणी जेका संबंध जी छा आहे जी ख़बर पए कुझु पघर वेठा आहियो ॿई। अब हे अञा हाणे मस हे ॾिसंदो जी मुसुनि जी सावल आई हुजे
मेहनत मजदूरी हर यो माल चारे चारे हाणे मस वञी वॾा थिया हुजूं या मुछुनि जी सावल आई हुजे अञा बि बीठा हुजूं ॾिसंदो त खाई वञी चपन सां लॻो हुजे सावल आई हुजेसि हाणे माल ॻाल्हि वठी न यार गर्मी लॻी पई हुजे गर्मी खां पोइ सोचींदो हुजां यार को लस्सी पी गर्मीअ में लस्सी पी थधी लस्सी लस्सी वरी सियारो अचे चे त सी हुजे पोइ सोचींदा हुजूं यार लस्सी पिया त पोइ वरी निड ईंदी हुजे ॿुधी न सनी पी सनी रांदा के चए सनी ठाहे लूण करा दी नी बर्फी दी राति दुल जहिड़ो कमु कंदो हुयो त पोइ रामण घर में ख़ुशि न लॻो वेठो हुजे यार तुझी खिदमत करे दी छॾ यार तूं बि मथां अहिड़ो मखु रखंदो अहिड़ो मखु रखंदो हुजे यार तूं बि परे खां वेही जो वरी ॻाल्हियूं वरी अहिड़ियूं कंदो हुजे ओ मूंखां पुॼ मुंहिंजो सुट मुझी वियो हुजे हिन जे ॻाल्हियुनि जे करे यार हाणे तूं अचल हर कर जेको आहे गिलास करे बाकी जेको आहे सो ॾाढे के सुठे नमूने हले थी गाॾी आहे ॿ पीछा हलंदा ॿई त मां गाॾी बि सही हलंदी बसि साम्हूं बीठो हुजां हाणे मां कहिड़ी गिला कंदो मुंहं ते बीठो हुजां कहिड़ो पर पुठ वारा ॿिया हुजनि न मोर ते ॻाल्हाए भली ॻाल्हि आहे न हा सचे माण्हू हा सचे माण्हू पर अदा वॾी महिरबानी हुजे मोहबतूं अवां शामिल थिया हुजो वॾी महिरबानी वाह लख थोरा अवां जा सो तूं सुट मुझाए छॾियो हुजे पर हाणे न सो हाणे वरी गानो हुजे गाने खां मथां वरी ख़बरूं हुजनि त दुनिया जे हाल अहवाल जी बि ख़बर पवंदी हुजे ऐं ॿियो मुंहिंजो हिकिड़ो दिली दोस्त महबूब दोस्त हुजे उहो मूंखे ज़ाद बि कंदो हुजे अॼु वरी चयो हुजे ईंदो हुजां सो हुनजे लाइ बि हिकिड़ो कलाम हुजे हे मारिफ ॿुगियो जे लाइ कलाम हुजे सो हिनखे कलाम हुनखे बि डेडिकेट कंदो हुजां गुलाबी जोड़ो सुहिणो लॻे थो मूंखे यार गुलाबी जोड़े में सो इहो गुलाबी जोड़ो बि ॾिसंदा हुजो उन खां पोइ ख़बरूं बि ॾिसंदा हुजो ख़बरुनि खां पोइ वापसि ईंदा हुजो त अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजो नाज़रीन हिक दफ़ो ॿीहर भलीकार चवंदा हुजो पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं आवाजो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे हिकिड़ी फोन कॉल हुजे हलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां भा अदा मोहम्मद उस्मान चन्ना प्रीतमाबाद खां अदा प्रीतमाबाद वारा छा हाल हुजे ख़ुशि हुजो चङा भला मालिक साईं जा लख एहसान फर्स्ट क्लास ज़िंदगी ॾाढी भली पई गुज़रे तव्हांजी दुआउनि सां वाह 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 माशाल्लाह माशाल्लाह शुक्र शुक्र कंदो हुजे अदा ईअं ॾिसंदो यार इहो सॼी सिंध मां मूंखे ईअं सुबुह सां फोन करे ॿुधाईंदा हुजनि त असुल मां असुल सफ़ा ॾाढो ख़ुशि थींदो हुजां हा असल ॻाल्हि जो राज़ छा आहे हा तव्हां जेको ॻाल्हाईंदा आहियो पाण में जेका गुफ़्तगू कंदा आहियो असां ॿुधंदा आहियूं इन मां असांखे घणो कुझु सबक़ मिलंदो आहे बसि पोइ चवंदा हुजनि के सालिक के ॾाह सुञाणींदा हुजनि न ॻाल्हि जो पेरो वठंदा हुजनि हा यार उनजे करे मोहबत आहे पोइ फोन था कयूं तव्हां सां ॻाल्हायूं था ॾाढो मज़ो पियो अचे तव्हांजी गुफ़्तगू मां कचहरी मां बसि पोइ वरी तव्हां बि बालकनि वांगुरु ॾाढो गैर हाज़ुर रहंदा हुजो पोइ असां बि सोचींदा हुजूं ज़मानो हुजे मसरूफ़ हा बसि केॾी महिल काल नथी लॻे केॾी महिल को मसइलो आहे बसि पोइ इहे मसइला हुजनि पर हलंदा रहंदा हुजनि ॿियो त सभु ख़ैर हुजे न था हा दी ॿियो सभु ख़ैर पर ही तूफ़ान आयो ॿ ॾींहं हिन में नुक़सान ॾाढो थियो आहे बाग़नि में वीचारनि ठेकेदारनि जो अंब बंब किरिया आहिनि ॾाढो नुक़सान थियो आहे हा यार इहो बि ॾुख थींदो हुजे त हिकिड़ा फसल थींदा हुजनि महांगा ख़र्च महांगा मथां वरी अघु न हुजे मथां वरी हवाऊं
पोइ इहो फसल अंब किरे इहो असांखे यकीन त इहो उन्हनि सां हमदर्दी हुजे दुख हुजे यार हाँ यार नुकसान जो दुख थे दो ना न न ईअं साईं कंहिं पंहिंजे मालवंद माण्हूअ जो हारीअ जो मज़दूर जो आबादगार जो नुक़सान थिए इहो सम्झो असांजो पंहिंजो नुक़सान थियो हुजे हाँ बर्दाश्त करणो पवंदो अल्लाह जी रज़ा ते राज़ी रहणो पवंदो हा साईं इहो माल को बेपरवाह हुजे उनजे आसरे उहो माण्हू कंहिंखे भाउ खे बि सोट खे बि 5 रुपया ॾे उन खां विड़ी वठंदो हुजे पर ज़मीन में तव्हां लखे रुपया हणी छॾियो उन मालिक जे आसरे पोइ जेतिरो ॾेव ख़ुशि हुजो वरी उहो हुजे जे घटि ॾींदो हुजे त बि माण्हू सब्र कंदा हुजनि इहा कुदरत कमाल जी हुजे यार इहो कमाल हुजे बिल्कुलु बिल्कुलु ईअं हुजे न था हाँ से हाँ ई अल्लाह जी रज़ा ते राज़ी रहणो आहे असुल ॻाल्हि इहा हुजे इते लेखो ई न हुजे पोइ दुनिया में बि माण्हू ईअं हुजे त असुल वाह वाह थी वेंदी हुजे हा पोइ त सिंध जेको आहे चमन थी वेंदी तव्हांजी ॻाल्हि वांगुरु पोइ मलीर थी वेंदी हुजे माना सिंध सॼी मलीर असांखे नज़र अचे अदा ईअं हुजे वाह 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 मज़ो अची वियो तव्हांजी गुफ़्तगू मां बसि ईअं सम्झ चांहि कोन प्यारी हुजे मैं बाक़ी कचहरी अहिड़ी कई हुजे मैं जो असली थकल ई आहे अदा जी जी हिकिड़ो त यार इहो मौसम अहिड़ी हुजे जो असांजा जेके सादड़ा मुंहिंजा भाइर मुंहिंजूं भेनरूं हुजनि न सच पुछी त ॾुखनि में ज़िंदगी ईअं गुज़ारी हुजनि जो हुननि जो अखियूं डरा ॾेई हुजनि चमड़ी जेका हुजे उहा सॼी ईअं थी हुजे ॾुखनि ॾोलावनि में अॼु ताईं न पखो वठी सघनि न घरड़ो ठाहे सघिया हुजनि इन लाइ मूंखे ॾाढी तकलीफ़ थींदी इहे न अॻियां वधी पवंदा हुजनि त असुल रहमण ख़ुशि थींदो हुजे बसि अलाह खे पारो ताला उन्हनि खे ॾींदो हर गंज न इहे बालक पंहिंजा पढ़ाईंदा हुजनि थोरो अॻियां वधी थोरी नई सोच कंदा हुजनि त कमु सुहिणो थी पए हा यार सो एॾां इहा ॻाल्हि त वधाईंदो हुजे भाउ पाण तूं बिल्कुलु बिल्कुलु न न हर को सम्झे थो ॿियो तव्हांजो प्रोग्राम ॿुधे थो इन मां सिखत मिले थी महिनत करे महिनत अलाह ताला नथो विञाए अदा इहो चांहि पीअंदो हुजे न कढ़ाई वठंदो हुजां पोइ जहिड़ो हाल हुजे मुंहिंजो जनानी हुजे सभागी मुंहिंजी पर पाण जहिड़ो हाल हा न न चांहि तव्हांजी पीबी वाह वाह अॼु किथे वणनि हेठां वेठो हुजे ॻेरा गुघंदा हुजनि यार ईअं लॻो हुजे त अॼु ॻोठ में वेठो हुजां सफ़ा पियो हा यार बिल्कुलु बिल्कुलु वेठो आहे निम जे हेठां वाह वाह निम जे हेठां हा हा असुल ज़िंदगी आहे हुजे निम जे हेठां माण्हू छांव में वेठो हुजे तॾहिं त पखी बि ख़ुशि हुजनि ॻेरा बि ॾिसो त ॿोलींदा हुजनि माना वण वाह जी शइ हुजे वण पोखींदा हुजनि असांजा माण्हू त बि ख़ुशी थींदी हुजे वण बि न पोखींदा हुजनि बाबा वण छॾीनि कोन था छॾीनि विकिणो छॾीनि हा चवंदा हुजनि वण कपे ऐं वण खपाए चवंदा हुजनि पेट गुज़र कंदा हा पोइ वरी चवंदा गर्मी आहे बाबा हाणे पंहिंजा वण कपे ऐं पंहिंजी मौसम ऑक्सीजन ख़तम करे वरी असां मानी खाईंदा हुजूं हाणे उन मानीअ मां असांजी कहिड़ी सिहत ठहंदी हुजे हा कुदरती नेचर त भलो आहे उन मज़ो आहे बसि यार अदावत दिलि त ॿियो को हाल अहवाल को नई ताज़ी यार तुंहिंजी का हाल अहवाल तुंहिंजो ॿुधंदा हुजो रुगो मूं ॻाल्हायो हुजे बसि न आउं बि जाम ॻाल्हायो आहे अलाह जी महिरबानी आहे ज़िंदगी सुठी पई गुज़रे ए ॻोठ वारा हमरा पाड़े ओड़े वारा ठीकु हुजनि हा हा ॿियो सभु ख़ैर आहे तोखे अधी जेको आहे राधा जी पारत हुजे हाँ बस मुझी पारत कंदो दाई दे वगो ही कोन वठी ॾिनो हुजे वो दा जी जी यार न रातुल मूंसां अहिड़ो कमु कयो हुजे जो मुंहिंजे असले दिमाग़ जो सुट मुझाए छॾियो हुजेसि हा इहो कलाम ॿुधायो न कावड़ मलाल कोन हा इहो कलाम ॻाए ॿुधायां पर हिन ते इहा ॻाल्हियूं असर ई न कंदियूं हुजनि जीअं असांजे हमरा हंधि असर न कंदा न न असर थिए थो तव्हांजी इज़त काफ़ी करे थी ऐं चाह पियो करे थी मानी पचाए थी बाक़ी अञा छा करे वॾी महिरबानी हुजे वॾी महिरबानी हुजे दा लख थोरा कुर्बा वांजा अदा वॾी महिरबानी लख थोरा वांजा साल जितो हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो हलो
वालेकुम। वालेकुम सलाम हो ज्यादा केर कड़े शहर का दा भाई पातळू का फकीर लखानो संजराणी ॻाल्हाईंदी हुजींस। अदा छा हाल हुजे, ख़ुशि हुजो, चाक चङा भला हुजो। वाह खैर अभी तव्हां ख़ुशि आहियो, बचड़ा ख़ुशि आहिनि, तव्हांजी टीम ख़ुशि आहे? ख़ैर लॻो पियो हुजे, टीम बि ख़ुशि हुजे, ॿिया बि ख़ुशि हुजनि, असां बि ख़ुशि हुजूं। अव्हां ॾे सभु ख़ैर हुजे, मौसम कीअं हुजे? हा मौसम सही आहे, काल टियों ॾींहुं झकूं ॾाढियूं लॻियूं, वण वण ऐं कुझु अंबड़ियूं वंबड़ियूं छड़ियूं, बाक़ी मींहुं त कोन पियो, दुधड़ जाम हुई, मिटी दज़। हा इहो त जिते किथे लॻो पियो हुजे, ॿियो त ख़ैर हुजे न। ॿियो सभु ख़ैर हुजे, ॿियो सभु ख़ैर हुजे। अब काथे यो गैर हाज़िर लॻो पियो जी संजराणी साहब? भाई काल कोशिशि जाम कई पर नंबर कोन लॻो। मूं सम्झो था गर्मी लॻी पई, जेको लस्सीअ जी चोरी को मखण को मोकिलींदो हुजे, पर मूं चयो हाल हवाल ई कोन पुछंदो हुजे थो। न हेॾा त ॿाहिरां जी असांजी वण वण आहिनि, हिते एतिरी गर्मी कान्हे जीअं शहरनि में हूंदी आहे। हिते असां वटि वण वण लीमू बबूर जाम आहिनि, सॼो ॾींहुं खटियूं रखियो माल जे विच में वेठा आहियूं। न न इहे निमू माना हेॾा जाम काईंदा हुजो ईअं न? लीमू मिड़े वणनि जे हेठां सभु वेठा आहियूं, माल बज़ारो ॿधो पियो आहे। हिते मुंहिंजी पोटरी ॻाल्हाए थी अदी सां। वाह वाह इहो त भलो कमु हुजे, पर मूं चयो हलो अदी ख़ुशि आहे? हा ख़ुशि। हा तव्हां कीअं हुजो, ख़ुशि हुजो, चाक चङा भला हुजो। हा ठीक लॻी पई हुजी। हलो लाॾो ॿुधा, छा ॿुधाईंदी हुजे? लाॾो ॿुधा। लाॾो ॿुधाए ॿुधाईंदी हुजां? हा कहिड़ो गानो ॿुधाईंदी हुजां? लाॾो। लाॾो? हा लाॾो ॿुधाईंदी हुजां? हा ॿुधाईंदी हुजे। कहिड़ो ॿुधाईंदी हुजांसि? हाणे इहो वरी मां ॿुधाईंदड़, मां लाॾा ॻाईंदो हुजांसि मैं। सिंधी वटि अंब छा? अब पाण ॿुधाईंदी हुजी, पाण ॿुधाईंदी हुजी लाॾो। हा अदी ठीकु हुजे, वॾी महिरबानी, वॾी महिरबानी, वॾी महिरबानी। हाणे तूं सभिनी खे सलाम ॾींदा हुजो, कुर्ब हुजनि अवांजा, मोहबत हुजनि अवांजूं। ओ लुॾण लाॾीअ खे बेसर जा तूं अदा, लुॾण लाॾीअ खे बेसर जा तूं अदा। हाणे जेको मूंखे ईंदो हुजे, जेको मां हिते को लाॾनि वारी हुजां की छा हुजां, ऐं मां वरी को ज़ेबू जी हेमासी सकीना जी ॾोहिटरी पुटरी हुजां, हाणे मूंखे लाॾा ईंदा हुजनि। मूंखे वरी चवंदी हुजी त हाणे तूं लाॾो कहिड़ो ॿुधाईंदो, मां वरी हिकिड़ो त चढ़ियो वेठो लाॾा ॻाईंदो हुजां। तूं वरी कहिड़ो असरे त सुलेमान जो भाइटो हुजी। हा कलाम ज़रूरु हलाईंदा हुजूं, सो हाणे वरी हलंदा हुजूं कलाम ॾे। हिकिड़ो सुहिणो कलाम हुजे, अॼु वरी समन मिरालीअ खे थोरो वारो थोरो हुनखे वारो ॾींदा हुजूं, सो समन वरी चवंदो हुजे त सारी सिंध घुमंदा हुजूं, है न? सुहिणो साण करे सारी सिंध घुमंदा हुजूं। सारी सिंध घुमजे सजण खे साण करे, तो इहो ॾिसंदा हुजो, उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं, अञा तव्हां सां कचहरियूं। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां प्रोग्राम रामो राधा में। राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे, नमस्कार हुजे। साल हमेशा जित रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जियां मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। अवां जी ख़िदमत में ॿीहर रामो ऐं राधा हाज़िर थी विया हुजनि। हलो साए हालात नु मेमण तने मोहम्मद खान मां रामू के हालत ही खुश ही चाक गई ओ अदा लालू छाल हुजे टंडो मोहम्मद खान वारा खुश हुजी चङो भलो तबियतूं बहार हुजनि काथे गुम लॻो पियो हुजी इते तुझे बादशाही में अल्हम्दुलिल्लाह ठीक है सब खैर लगो पियो आहे मौसम भी जेको भलो आ हा से तोवारे पासे सुनी वई वन तोवारे पासे मौसम भली हुजे हवा हलंदी हुजे अंब लथा हुजनि ॿियो हिन खां मथे कहिड़ी खुशी हुजे बाबा सिंधड़ी जा अंब ते लगा पिया दरिया जा पानी सिंधड़ी जा अंब हवा उठजियूं जन्नत बई पई आहे जन्नत हसी तॾहिं तुंहिंजे आवाज़ में बेड़ो कड़को लॻो पियो हुजे बाबू यार तोखे ॾिसां खुशी थी थिए मूंखे
पोइ राधा खे ॾिसां वरी ॾुख थो थिए राधा ईअं किथे खाने में गर्मी थी वई हुजे यार बसि वियो दोस्त हुजी ॾुख सम्झंदो हुजे मुंहिंजो पर बसि इन ॾुखनि खे दरगुजर कंदो वॾो हुजे असुर ॾुखियो हुजे ॾुखनि खे दरगुज़र कबो हिननि माइनि सां पाण खे निभाइणो आहे न भले गरम हुजे या ठंडियूं हुजनि माइनि सां बाबा लेखो बि न हुजे जहिड़ो बि न कोन्हे मां पुॼी सघंदा अहिड़ो इहो बि हा चङो लेखा घोरो ई। कोन कबा न न ईअं ॼाण या सॼी मुंहुं वांगी रखंदो हुजी यार ॾाढो ॾाहो यार हुजे। लाबू छा कजे यार न न तोखे वक़्तु ॾिसां थो मूंखे वरी यार यादि थो पवे मूंखे मुंहिंजो यार खानदार आहे लाबू सां न न इहो चङो हुजे यार हाल पुछंदो हुजे न त मुंहिंजो बि दिमाग़ जो थोरो सुठो मुद्धो पियो हुजे अलाह ख़ैर गॾु मोहबत सभु सवला थी वेंदा हा बसि पोइ इहो थींदा कॾहिं तो राणू ॿुधाए राणू ॿुधाए भला थधिड़ी हवा में राणू ॿुधूं राणो ॿुधाईंदो हुजांइ हा यार राणू ॿुधा ज़रूरु 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 राति जो ॿुधबो हुजे इहो त ॾींहं जो थधि हुजे हिन लाइ जड़ियो अधु लाइ ॾींहुं तड़ियो राति जो असां लाइ राणो सदाईं ॾेह में हुजे इहो वरी राति जो माण्हू ॿुधे त पोइ कहिड़ो मज़ो अचे हा, न त- ॾींहं ततो पियो हुजे राणो हले बसि पोइ अधु चवंदो हुजे त भिटाई वारी ॻाल्हि कई हुजे त असां ई पिरियूं हुजऊं साल गॾु हलो हेलो हेलो लाल साईं अचो मैं अबा अच्छा लाल साईं मां को कलाम ॿुधायो यार लाल साईं जो कलंदर लाल आयो हा केरु ॻाल्हाईंदो जी कहिड़े शहर खां पंहिंजो नालो त ॿुधाईंदो जी अच्छा मां लाड़काने को थो ॻाल्हायां सैयद मुख्तियार अली शाह मुंहिंजो नालो आहे साईं मुख्तियार छा अॼु न को नालो न को हाल न को अहवाल न सलाम न दुआ छो भला महिरबानी महिरबानी अदा साईं ख़ुशि जो तबियत कीअं हुजे शुक्र अलहमदुल्ला मालिक जा एहसान वक़्तु कीअं गुज़रे शुक्र शुक्र अलहमदुल्ला वाह वाह वो इहा ॿोली हुजे इहा ॿोली माण्हू खे शुक्र अदा करणु खपंदो हुजे हर हाल में शुक्र करणु हा खपंदो शुक्र शुक्र अलहमदुल्ला मालिक जा एहसान हा हर हाल में शुक्र कयो हुजे न उन्हनि ज़िंदगी गुज़ारी बस हुजे अदी हाणे दुआ जी अदी जी ते चओ दुआ कंदी कर हा दुआ रादुल दुआ कंदी हुजे साईं मुख्तियार हा हा साहब बिल्कुलु बिल्कुलु साईं तव्हां असांजे दुआनि में यादि हुजो हमेशह ऐं तव्हां बि असांखे दुआनि में जी, यादि जी। कंदा हुजो अब दुआ कंदी तव्हां दुआ बि कंदी कर जी जी तव्हां बि दुआ कंदा हुजो वॾी महिरबानी कुर्ब हुजनि अवां मोहबतूं हुजनि अवां जूं हे असांजा जेके वॾड़ा हुजनि न इहे वरी कचहरी कनि हाल अहवाल कनि पोइ इन्हनि सां वरी ॻाल्हाईंदो मूंखे जी ॿुधनि कोन बसि ख़ैर हुजे इहे वॾड़ा जेके हुजनि न इहे वरी चवंदा हुजनि त ॻाल्हि असांजी हुजे ज़रूरु इन्हनि जी हुजे अदो घर में बि जीअं मां ॻाल्हायां तूं चवंदी हुजे ॻाल्हि मुंहिंजी हुजे पोइ ॻाल्हि साॻी हा कहिड़ो मुंहिंजी हिते ॻाल्हि हुजे तूं त ॻाल्हाई कोन तुंहिंजे त वात में ज़ुबान ई न हुजे ईअं ई हुजां हुकताम हुजे ईअं ई हुजां सफ़ा सफ़ा सादड़ो जॾहिं हुजां अहिड़ो सादो अहिड़ो तूं सादो हुजी मूंखे ख़बर हुजे त हलो? तूं सादो हुजे हलो हेलो अबा केरु कहिड़े शहर खां भाउ अबा कंबर खां मोहम्मद दाऊद खान जो छा हाल हुजे भाउ ख़ुशि हुजी चङो भलो हलो कंबर खां मोहम्मद दाऊद खान जो अबा चांडिया साहब ख़ुशि हुजी चङो भलो तबियतूं बहार हुजनि हलो वाह हेलो अदा छा हाल हुजे ख़ुशि हुजी वॾी महिरबानी हुजे लख थोरा को फोन में मसलो थी पियो हुजेसि बसि इहो सिग्नल कमल ॾिसी त कहिड़ो मसलो हवा लॻी हुजे के सिंगलर चवंदा जो बि सुट मुधल हुजे सॼो सुठो मुदो कॾहिं चवंदा भाउ लाइट वेंदी हुजे 24 कलाक थी विया हुजनि 36 कलाक थी विया हुजनि 28 कलाक थी विया हुजनि लाइट न आई हुजे हा इहे मसला त हलंदा हुजनि पोइ इहे दुनिया जा मसला मुझारा घर जूं ॻाल्हियूं इन्हनि त हणी मुहारे सुट खे मुझाए ओरे छॾियो सुट खे छा सॼो ज़माने जो सुट मुधो पियो हुजे मुंहिंजो मुदल हुजे इहे मुंहिंजो ज़माने जा मुदल हुजे। मसला सियासत जा मसला आवाम जा मसला अमन अमान जा मसला हालतूं लाइट न हुजे बुख बदहाली तालीम जो उहो हाल न हुजे ख़बरूं अञा ताईं ॿुधूं मूंखे वॻो न वठी न हुजे बसि। इहो अलॻि हुजे मसलो ओ इन्हनि ॻाल्हियुनि न मेकअप न वठी न ओ हुजे इहो। त नथा हुजे बाक़ी घणा ॾींहं बचा हुजनि ओ इहो ईद में घणा ॾींहं हुजनि अञा को हुजनि सो घणा ॾींहं हुजनि 20 ॾींहं खनि हुजनि हा 20 ॾींहं हिकु बस कंदो हुजे 7 खां 8 ॾींहं बचा हुजनि हिकिड़ो हफ़्तो बचियो हुजे 20 ॾींहं हुजनि इहो तोखे ख़बर बि न हुजे इन जे करे त सुट मुदो हुजे छा कंदो हुजां तुंहिंजो सुट मुझंदो हुजे वॾो तूं हिते मूंखे शॉपिंग कराई
सो हाणे वरी हलंदा हुजूं कलाम वरी साईं मुख़्तियार साहिब चयो हुजे नंढड़ीअ बि चयो हुजे त अहिड़ो गीत सो केतिरा ॾींहं वरी थिया हुजनि त हिनखे तुफेल खे बि कोन वॼायो हुजे हाँ वजह लाज़मी हुजे हर फनकार खे माण्हू ॾींदो हुजे अॼु वरी हुनखे वारो ॾींदा हुजूं वारो। मेला नसीबनि जा हा वाह वाह हा सोभा इहो मेला जेके हुजनि ज़िंदगी मेला इहे ख़ुशियूं इहे नसीबनि जूं हाँ ये मेला नसीबनि जा वरी मेला नसीबनि जा तो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजो हिकु दफ़ो ॿीहर फलिकार कंदा हुजो पंहिंजे मनपसंद प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जिया मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे खारे जे हेठां वेहंदो हुजे खारे जे हेठां वेहंदो हुजे अॼु अलाए असांजो छा थींदो हुजे छा थींदो हुजे अॼु मैच हुजे अॼु अलाए असांजो छा थींदो हुजे तव्हांजो छा थींदो हुजे कड़ तूं असुल मैच में बीठो हुजी हलो हलो अबा केरु कहिड़े शहर खां बा अबा छा हाल हुजे ठीकु हुजे चङा भला तबियतूं बहार हुजनि अल्लाह ख़ुशि हुजो ख़ैर हुजे बाबा सभु ख़ैर लॻो पियो हुजे कीअं वक़्त गुज़रे किथे पिया गुज़ारींदा हुजो अॼु फोन वाह 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 ॾाढो भलो इलाइक़ो हुजे सुहिणो इलाइक़ो हुजे बा हा बाबा असांखे लाशाही साहिब जो कलाम ॿुधायो मुमताज़ जो हा ज़रूरु 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 कलाम हलाईंदा हुजूं वॾी महिरबानी हुजे लख थोरा कुर्ब हुजनि तव्हांजा मोहबतूं हुजनि तव्हांजूं राम राधा खे ॾिसो पसंदि करो फोन कॉल करो इहे अव्हांजा कुर्ब हुजनि अॼु अलाए असांजो छा थींदो हुजे अलाए खटूं अॼु अलाए हारूं अॼु अलाए ख़बर न अहिड़ो लक्षण हुजे उहो ई थींदा हुजे ॿियो छा थींदो हुजे अॼु अलाए बधाई बसि इहो हुजेव अॼु अलाए घणो असां स्कोर ठाहूं पर जे ज़रूरत हुजे चवंदा हुजो त मां हींअर ई निकिरी ईंदो हुजां तूं निकिरी वेंदो हुजे सिर्फ़ु फतह तूं कंदो हुजे हमरा जी ज़रूरत हुजे त ॿ टे अञा हर माह वठी ईंदो हुजां हितां हा कहिड़ो बनी बारे जो कमु हुजे वघार हुजे कहिड़ो असुल छा खटी खणी हुजे जो वघार कंदो जीअं मैच हुजे मैच मता दिमाग़ ख़राब हुजे उते चवंदो हुजां थोरी होशियारी होशियारी ॾेढो न रखंदे पंहिंजो सिधो विचो विचो करे थोरो भरे हण भले ॿियो कुझु न कंदा हुजो भला हवा त हणंदा हुजो राति खे को पाणी पीआरींदा हुजो तिरियूं हणंदा हुजो इन लाइ हितां सीढ़ जी हाणे बाक़ी तव्हां खां ॿियो छा पुॼंदो हुजे अॼु अलाए तूं वञी को बनी वारो कंदो हुजे रोबो कंदो हुजे खाटरी खणंदो हुजे पाणी इहो वारो वराईंदो हुजे हाणे हे मैच खेॾे अॼु बस छा हुजे मुंहिंजे बूथ में न हाणे पूरो कंदो हुजे अॼु हिन बसि हुजनि बसि हिन हुजनि बसि मूंखे जे सॾींदा हुजो त अॼु रुगो बसि हीअ कार हुजे बसि हिन कमु हुजे बसि कंहिंजो बूथ न हुजे त कंहिंजो नक न हुजे त कंहिंजो ॾंद चप भगल हुजे इहा कार हुजे हाणे वठ लॻी पई हुजे अॼु इहो वर्ल्ड कप जो सफ़ा जेका मैच हुजे न उहा अॼु चवंदा हुजूं त अॼु असांजा हमरा भारत खां खटींदा हुजनि अॼु खां वाह वाह कंदा हुजो यार उन्हनि खे मालिक त खटाईंदो हुजे पर पाण में बि थोरो न अॼु यार अॼु को सुहिणा हीअं बीहंदा हुजो सही करे बीहंदा हुजो ऐं हर माह बि सही करे सभिनि खे इहो ख़बर हुजे त अॼु की मैच जेका हुजे उहा अहम मैच हुजे वॾे खां वॾी मैच अॼु हुजे वर्ल्ड कप खां अॻु ई रांदीगर जेका असांजा हुजनि उहे नालो कराईंदा हुजनि हा हा सो अॼु सम्झो त वर्ल्ड कप जो ॾींहुं हुजे कप त अञा पोइते हुजे पर अॼोकी जेका मैच हुजे उहा वॾी अहम मैच हुजे त असांजो नालो थींदो हुजे हा असां हिते ख़ुशियूं कंदा हुजूं कि असां खटे विया हुजूं अॼु यार या वाह वाह कराईंदा हुजो ईअं न हुजो जो असांखे
असां को सुभाणे वरी प्रोग्राम करूं त माण्हुनि खे ॿुधाईंदा हुजूं त हा त माना असां खटियो हुजे हा न हा थोरो असां वटि बि जेके या सभु जेके वीचारा तबसरा कनि ख़बरूं ॿुधाइनि त उन्हनि खे बि का ख़ुशी थींदी हुजे सरतूं हा हा सरतूं रखो न न ठा उहे किना हुजनि जेके ॿियो छा सरतूं हुजे? रखंदा हुजनि माण्हू असांखे अवाम खे नंढनि वॾनि खे रांदीगर जेके क्रिकेट जा शौक़ीन हुजनि उन्हनि सभिनी खे बि कॾहिं का ख़ुशी ॾींदा हुजो त हो बि के वरी नवां तबसरा कनि न त सदाईं साॻी ॻाल्हि हले त हुनखे हेॾे मोकिले छॾियो हुजे हो वन डाउन आयो हुजे हू लेट डाउन आयो हुजे माना हाल न हा हा हुजेनि हुनजो थोरो न लॻो हुजे हुनजो बांसर कमु न कयो हुजे माना हाल न हुजे न हाल ॿियो छा? हुजे बसि सुट हुननि जो बि थोरो मुदल हुजे ई सभिनी जा सुट मुदल हुजे न बाक़ी बचो छा हुजे हा थोरो हुननि जो बि अलाए छो सुट मुदल हुजे जीअं मुंहिंजो अथरा तूं न न हुन थोरो हुननि जो बि सुट मुदल हुजे बस मालिक उन्हनि खे बि हाणे को हिदायत ॾींदो हुजे को कामयाब थींदा हुजो वर्ल्ड कप खटींदा हुजो हिते असां बि झुमरियूं पयूं मिठाइयूं विराईंदा हुजूं सो अॼो की मंच जेका हुजे उहा मिठाई सभु जा पैसा न हुजनि त बि गुड़ खंड नकुल रेवड़ियूं विराईंदी हुजां हा सो अॼो को अहम मंच हुजे अॼो की अहम मंच में वरी ॻाल्हि बि उहा ज़बरदस्त हुजे ॻाल्हि बि सुहिणी हुजे त हिन मंच खे खटिणो बि ज़रूरु हुजे सो मंच बि खटींदा हुजो ॻाल्हियुनि खे वधाईंदा हुजो ज़रूरु पोइ प्रोग्राम में अॼु भला पोइ कंदा हुजूं भला सवेल ई मोकिलाणी हा छो जे वक़्त जेको हुजे उहो कंहिंजो इंतज़ार न कंदो हुजे हा। वक़्त थियो हुजे पंहिंजी पुॼाणी ते हा। वरी जिंदगी रहंदी हुजे त वरी ईंदड़ हफ़्ते छंछर या रामू इरादा पंहिंजा रंग खणी अवां जी ख़िदमत में ज़रूरु हाज़िर थींदा ईंदड़ हफ़्ते सफ़ा ईद असुल सफ़ा वेझी हुजे सो अव्हांखे हाल अहिवाल ज़रूरु ॾींदा हुजूं त ईद में बाक़ी वञी ॾींहुं अधु बचंदो हुजे उन जे लाइ असां बि तयारी करूं ईद जे शूअ लाइ बि असां तयारी करूं इहे खोड़ ॻाल्हियूं हुजनि वर्ल्ड कप बि हले मौसम बि मुख़्तलिफ़ हुजे कमल मींहुं कॾहिं झक कॾहिं असुल जुड़ हुजे सो माना इहे सभु रंग हींअर गॾिजी पिया हुजनि हा सो इन जे करे इहे सभु शयूं बि हुजनि पर हाणे प्रोग्राम जो अॼु वक़्तु पंहिंजी पुॼाणीअ ते हुजे सॾ में सॾु हुजे रामू राधा मेरा टीवी जा सभई रंग अवां सां गॾु हुजनि जाॾे पेर हुजे काॾे खेर हुजे हक़ मौजूद सदा मौजूद जीअं लतीफ़ जीअं लतीफ़ जी ॿोली धणी अवां जो निगहबान हुजे साथ सलामत हुजे सिंध सलामत हुजे रामू राधा खे इजाज़त ॾींदा हुजो वरी अवां सां गॾु हुजूं दुआउनि में यादि रखंदा पर हा वेंदे वेंदे मुमताज़ लासारीअ जो कलाम हुजे को राजा को फ़कीर बाज़ीगर जी बाज़िया अलाए जे छा में राज़िया अलाए जे कंहिंसां राज़िया इहो अवां सभिनी जे नाम हुजे राम राधा खे इजाज़त न हुजो वरी अवां सां गॾु हुजूं थोरी झारो लस्सीअ जो ठाहींदी हुजे राजा को फ़कीर इहो बाज़िया। अरे ओ फराटो पचाईंदी हुजे सुलार छा हुजे अॼु छक्का हुजनि रुगो अब छक्का ईअं हणंदा हुजो रुगो असुल छक्का हुजनि ईअं न हुजे ॻाल्हि खे खुटाए विझंदा हुजो